चयईं तुंहिंजी पसंदीदा आदत कहिड़ी आहे? चयोमांसि सिगरेट चाकश। खिली चयईं सिगरेट त ख़राब आदत आहे, तुंहिंजी वरी पसंदीदा आदत कीअं थी? चयोमांसि कमरे में जॾहिं सिगरेट जे कश मां निकिरंदड़ दूंहों चौधारी रक़्स कंदो आहे त अक्सर उन दूंहें जे रक़्स में तुंहिंजो अक्स नज़र ईंदो आहे। उन लाइ सिगरेट मुंहिंजी पसंदीदा आदत आहे। खिली चयईं ज़बान मां हर निकितल ॻाल्हि जो दलील थो रखी, वकील आहे छा? थोरो सोची वरी चयईं ठीकु आहे, सिगरेट तुंहिंजी पसंदीदा आदत आहे त तुंहिंजी बुरी आदत कहिड़ी आहे? चयमि मुंहिंजी बुरी आदत उहा आहे त मां तोखे हद खां वधीक यादि कंदो आहियां। सीने ते मुख हणी हैरत में चयईं उबतो पैदा थियो आहीं या कूड़नि जो ॾींहुं आहे अॼु? चयोमांसि मां कूड़ छो हणंदुमि, उहो बि तोसां? खिली चयईं पोइ भला अॼु भंग जो प्यालो पी आयो आहियां छा? चयमि तोखे छा थो लॻे मां सिगरेट ऐं तोखां सिवा को नशो कंदो आहियां? वरी चयईं पोइ अॼु उबतियूं ॻाल्हियूं छो थो करीं? चयमि कहिड़ियूं उबतियूं ॻाल्हियूं? चयईं सिगरेट तुंहिंजी पसंदीदा आदत आहे त सही, मुंहिंजी यादि तुंहिंजी वरी बुरी आदत कीअं आहे? चयोमांसि तुंहिंजी यादि जे करे मां घणो कुझु विञायो आहे, कई दफ़ा ज़िंदगीअ जा ज़रूरी कम विसारे वेंदो आहियां। तुंहिंजी यादि में कॾहिं कॾहिं एतिरो गाफ़िल थी वेंदो आहियां जो धरतीअ जो कर्ज़ बि विसरी वेंदो आहे। उन लाइ तुंहिंजी यादि खे मां पंहिंजी बुरी आदत सम्झंदो आहियां। मायूस थी चयईं लॻे थो तूं धरतीअ जे इश्क में हिकु ॾींहुं मूंखे विसारे वेंदे। दिलि जाए ॾींदे चयोमांसि धरतीअ जो इश्क पंहिंजी जॻह ते, पर मां तोसां एतिरी मोहबत कयां थो जो अगरि वक़्तु आयो हीअ ज़िंदगी बि तो मथां क़ुर्बान करे छॾींदुसि। ख़ुशि थी चयईं हर कामरेड वटि धरतीअ जी राह में क़ुर्बान करण लाइ ॿियो कुझु हुजे या न, पर पंहिंजी ज़िंदगी हूंदी आहे। उहा जो तूं मूं मथां क़ुर्बान थो करीं त पंहिंजी धरतीअ लाइ छा करे सघंदे? हल्की मुंहं ते मुर्क रखी मुछनि में हथु विझी ऐं कंध मथे करे चयोमांसि अगरि धरतीअ ते अहिड़ो वक़्तु आयो त हिकु घड़ीअ जे बि बिना सोचे हिन ज़िंदगीअ सां गॾु तो जहिड़ा समय महबूब सिंध लाइ क़ुर्बान करे छॾींदुसि। ईअं चई उथियमि ऐं बिना पोइ ते ॾिसण हुनजी यादि खां बिल्कुलु ख़ाली थी हलंदो रहियुमि।